सिंधी भी समझो दाया न जी। सुभान अल्लाह। असा उर्दू ॻाल्हाए था वञूं, तहां जेके कराची में रहिया पिया तहां भी सिंधी सिखो न। हे मुल्क सिंध आहे, सिंधी आयूं असां। साईं फरमाइन था जेको 40 ॾींहं मदीने वाले साईं फरमायो, मेरे आका ने फरमाया जो 40 दिन जिस कौम के पास रहता है, जिस कौम का पानी पीता है, वो उस कौम में शुमार किया जाता है। हाँ 40 सालन को 40 ॾींहनि जे बजाय 40 साल थी विया आहिनि, अञा बि मुहाजिर था सॾायो। मुहाजिर न सॾायो, सिंधी सॾायो। समझो था, मदीने वाले साईं जो हुक्म आ, सिंध में रहो, सिंध जो खाओ, सिंध जो पियो था, तो सदायो भी पाण के सिंधी ॻाल्हाइण भी सिंधी सिखो जी। जिथे वेंदा थी फरमाइश कंदा साईं उर्दू में बात करना, उर्दू भी टुटी फुटी ॻाल्हाईंदा आहियूं, पर जेको पंहिंजी ॿोली में मज़ो ईंदो सो ॿी ॿोली में किथे ईंदो जी। पो केॾी महिल उर्दू केॾी महिल सिंधी मोरी खिचड़ी ठही वेंदी, खिचड़ी। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या। यार दुरूद अहिड़ो था पढ़ो ॼणो 3 ॾींहनि जो बुखार चढ़ियल हुजेव जी। सेहतमंद आयो न, अल्लाह ज़ुबान ॾिनी अथव न, ऊंचे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान